नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त केपरो में खबर ॾींदा समूरे मुल्क जी केपरो में हिंदुनि जो रंगन वारो त्योहार वॾे जोश व जज़्बे से मिलाए रहा आहिनि। इन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाए रहियो आहे केपरो में अवामी न्यूज़ रिपोर्टर हरेश केबीसी पंहिंजे रिपोर्ट में। वक्त मौजूद है खिपरे जे हिंगला जे मंदिर में, जिथे अज हिंदू बिरादरी पंहिंजो होली जो रंगन जो त्यौहार वॾे अक़ीदत ऐं एहतराम से मल्हाए रही है। अचो हिते जेके हिंदू बिरादरी जा माण्हू आहिनि हुननि सां ॻाल्हायूं था त हुननि जो होली जे मौक़े ते छा चवणु आहे। रंगन जो त्यौहार है, खुशी जो त्यौहार है। ये रंग जेके आहिनि सभु खुशी जा रंग आहिनि, भई मोहब्बत जा रंग आहिनि, इंसानियत जा रंग आहिनि। ये कोई इंसानियत जो पैगाम जेको होली आहे इंसानियत जो पैगाम ॾिए थी। जो त्यौहार आहे पहला भगत पंहिंजे सदा परीक्षा ॾिनी हुई हक़ सच लाइ, ऐं सुठो तो लगे तो जश्न कयो आहे, सुठो मल्हायो। दोस्तनि ज़बरदस्त इंतजाम करियो। आई एप्रिशिएट रियली एप्रिशिएट मिस्टर रेवा चंद एंड इंतजामिया। ज़बरदस्त भूरालाल ॿिया दोस्त उन्हनि जा जी जौमन दास आहे, तीरथ दास आहे, नंदलाल आहे, इन्हनि ज़बरदस्त अरेंज कयो एंड वेरी फैंटास्टिक होली। ऐं इहे ज़िंदा क़ौमूं ई त पंहिंजा ॾींहं मल्हाईंदियूं आहिनि, मोहब्बत पैदा कंदा आहिनि। वी शुड सेलिब्रेट हैप्पी होली टू ऑल द पर्सन। संगत सां गॾु पंहिंजे परिवार सां गॾु हिकिड़ो मोहब्बत जो इज़हार करण आहे। रंग हिकिड़ो मज़हबी त्योहार आहे। होली सदियनि खां हलंदो पियो अचे त्योहार। इनजी तारीख़ मुल्तान खां वाबस्ता आहे, भगत प्रहलाद खां ऐं होलिका माता खां। ऐं ख़ुशियुनि जो त्योहार आहे, बुराई ते अच्छाई जी जीत थी। उन ख़ुशी में असीं होली मल्हाईंदा आहियूं। ऐं रंगनि जो को मज़हब कोन्हे, भेदभाव कोन्हे। होली लॻाई मंदर में पूजा कई वेंदी आहे। संदे मुल्क पाकिस्तान जे लाइ दुआऊं घुरियूं वेंदियूं, दुआई घुरी वेंदी आहे। वाधायूं जेको मीडिया ने असां साथ ॾिनो आहे, ऐं अॻे साल खां होली तमामु भली आहे। असांखे प्रोटोकॉल मिलियो आहे रेंजर्स जो, ऐं हर साल सुठे नमूने मिलंदी रहे। असांजो मटकी प्रोग्राम हो, सुबुह गाॾी 10 बजे डॉक्टर गोबिंद हरी उताक तां असां रैली कढी आहे। शहर में ॾाढो ज़बर नमूने सां फुल प्रोटोकॉल सां असां थोरात आहियूं। असांजी रेंजर्स सां, कानून सां, पाकिस्तान वारनि सां जीअं असां फुल तावन कयो। असांजे अहिड़े मुल्क में असांखे ॾाढो आनंद अचे पियो, ॾाढो मज़ो अचे पियो। होली असां तमामु शोर जज़्बे सां मिलाए रहिया आहियूं। जी रहियो आहे, असांखे पाकिस्तान जे तरफ़ां फुल प्रोटोकॉल मिलियो आहे। असां सिंध वासियुनि खे, सभिनी हिंदू भाइरनि भेनरनि सभिनी खे दिलि सां होली जूं मुबारकूं ॾियूं था। ॾिसंदा आहियूं ॾाढी ख़ुशी मसो लॻो पियो आहे, हर तरफ़ रंगारंगी आहे। ऐं असीं सिंध गवर्नमेंट ऐं पाकिस्तान गवर्नमेंट तमामु शुक्र अदा आहियूं जेको असांखे अहिड़ी वबा में बि होली करण जी इजाज़त ॾिनी। ऐं तमामु जेके आहिनि असां SOPs वग़ैरह सभु क्लियर करे, रेंजर्स जी असांखे फुल सिक्योरिटी ॾिनी वई आहे। ऐं असांजी माना होली जे इन त्योहार ते इहा आहे त सिंध धरती सदैव ख़ुशि ऐं आबाद रहे ऐं मुल्क जी सलामती लाइ हमेशह दुआ घुरंदा आहियूं। जी नाज़रीन, हिन वक्त मौजूद आहियां खिपरे में। तव्हां हिते जेके हिंदू बिरादरी हिननि जो ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो चवणु आहे त होली ख़ुशियुनि जो त्योहार आहे, जंहिंमें असीं हिक ॿिए खे रंग लॻाई पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कंदा आहियूं ऐं प्यारे वतन पाकिस्तान जी सलामती ऐं ख़ुशहाली जे लाइ दुआऊं घुरंदा आहियूं। कैमरा टीम सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।